नालो छा अथई? फकीर अलशर। अच्छा, अॼु तोखां क़ुरान शरीफ़ जी मालूमात था पुछूं, असांखे ॿुधाइजां। सही आहे? जी साईं। क़ुरान शरीफ़ में सीपारा घणा? 3 सूरतूं? 14 मके में घणियूं सूरतूं नाज़िल थियूं? 86 मदीने में घणियूं सूरतूं नाज़िल थियूं? 28 क़ुरान शरीफ़ में सजदा घणा आहिनि? 14 क़ुरान शरीफ़ में मंज़िलूं घणियूं आहिनि? 7 क़ुरान शरीफ़ में रुकू घणा आहिनि? 540 क़ुरान शरीफ़ में आयतूं घणियूं आहिनि? 4668 अच्छा, क़ुरान शरीफ़ में अखर घणा आहिनि? 3,23,707 भला क़ुरान शरीफ़ में ज़बरूं घणियूं आहिनि? 53,242 क़ुरान शरीफ़ में ज़ेरूं घणियूं आहिनि? 39,582 अच्छा, भला क़ुरान शरीफ़ में पेश घणा आहिनि? 8,804 क़ुरान शरीफ़ में मदूं घणियूं आहिनि? 1771 क़ुरान शरीफ़ में शदूं घणियूं आहिनि? 1243 क़ुरान शरीफ़ में नुक़्ता घणा आहिनि? कुल 5,681 क़ुरान शरीफ़ में अल्फाज़ घणा आहिनि? 86,420 अच्छा, क़ुरान शरीफ़ घणे वक़्त में नाज़िल थियो? 22 साल 22 महीना 22 ॾींहं। अच्छा, क़ुरान शरीफ़ में अल्लाह तबारक व तआला जो नालो घणा दफ़ा आयो आहे? 2697 क़ुरान शरीफ़ में अंबिया इकराम जा घणा दफ़ा नालो आहे? 87 दफ़ा जी? 87 दफ़ा। घणे मां घणो कहिड़े नबीअ जो नालो आयो? हज़रत मूसा अलैहिस्सलाम। पहिरीं भला कहिड़े नबीअ जो नालो आयो? हज़रत आदम अलैहिस्सलाम। अच्छा, भला क़ुरान शरीफ़ में उहा कहिड़ी सूरत आहे जंहिंमें बिस्मिल्लाह न आहे? सूरत तौबा। अच्छा, भला उहा कहिड़ी क़ुरान शरीफ़ में सूरत आहे जंहिंमें 2 दफ़ा बिस्मिल्लाह आहे? सूरत नमल। पहिरीं कहिड़ी सूरत नाज़िल थी? पीरी। कहिड़ी सूरत? अलक। सूरत अलक किथे नाज़िल थी? मक्के में। सूरत अलक काई सी पारे में? ॾहं शुरू थिए 11 को न, सूरत अलक काई सी पारे? अलक मक्के में। अलक काई सी पारे में? 3 में। अच्छा, भला निमाज़ जा वक़्त घणा आहिनि? 5। कहिड़ा कहिड़ा? हजर ज़ोर असर मगरिब इशा। फजर में घणियूं रकातूं आहिनि? 4। कहिड़ियूं कहिड़ियूं? बरकत सुन्नत बरकत फर्ज़। ज़ोहर में घणियूं रकातूं आहिनि? 14। कहिड़ियूं कहिड़ियूं? बरकत नफल 4 का सुन्नत 4 का फर्ज़ बरकत सुन्नत बरकत नफल। असर में घणियूं रकातूं आहिनि? 8। कहिड़ियूं कहिड़ियूं? 4 का सुन्नत 4 का फर्ज़। अच्छा, मगरिब में घणियूं रकातूं आहिनि? 8। मगरिब सूरत जी? 7। कहिड़ियूं कहिड़ियूं? 3 का फर्ज़ बरकत सुन्नत बरकत नफल। इशा नमाज़ में घणियूं रकातूं आहिनि? 19। कहिड़ियूं कहिड़ियूं? बरकत नफल 4 का सुन्नत 4 का फर्ज़ बरकत सुन्नत बरकत नफल 3 वितर बरकत नफल। माशा अल्लाह, सब चओ सुभान अल्लाह। इहो असांजे मदरसे जो तालिब, हीउ मदरसो आहे फ़कीर अली मुराद मोरे जो मदरसो आहे। मदरसे जो नालो असां रखियो आहे मदरसा गौसिया हनफिया रिज़विया अलक़ादरिया। हीउ मदरसो हिन फ़कीर जो आहे ऐं हीउ फ़कीर बि हिन ॻोठ जो आहे। सभु जेके बि दोस्त वीडियो ॾिसनि था सभु दुआऊं कनि असां सभिनी खे, असां वधीक मज़ीद महिनत कयूं। हीअं भर असांजो भर वरी हिन जो भर वरी सॼो हेॾे कर और कर मुझे बता दो थोड़ो बता दो साईं असांजी महिरबानी आहे। हीअ असांजो छोकिरो आहे, हिन लाइ वधि में वधि दुआऊं कजो, अलाह सां हिनखे मज़ीद बरकत अता फरमाए। ऐं असांजे लाइ बि दुआऊं घुरो त असां वधीक महिनत कयूं। माशा अल्लाह, कट ॾिजे।